हक़ मौजूद साथियों, पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सिंध रीडर्स ऐं राइटर्स ते असां सभिनी खे भलीकार चऊं था। अॼु असीं जंहिं किताब जो तारीफ़ ऐं तबसरो पढ़ंदासीं उहो जग मशहूरु लेखक मुसनिफ़ अल्बर्ट काम्यू जो किताब द स्ट्रेंजर आहे। त आउं अल्बर्ट काम्यू जी इन्हनि सिटुनि सां ई शुरूआति करणु चाहींदुसि। अल्बर्ट काम्यू चयो हुयो त फिक्शन इज़ अ लाई थ्रू विच वी टेल द ट्रुथ। फिक्शन जेको आहे हिकिड़ो अहिड़ो कूड़ आहे जंहिंजे वसीले असीं सच मुंतकिल कंदा आहियूं, सच लिखंदा आहियूं, सच बयानु कंदा आहियूं। अल्बर्ट काम्यू जेको 7 नवंबर 1913 ईस्वीअ में अल्जेरिया में पैदा थियो, जंहिंखां बाद में 1960 ईस्वीअ में संदसि वफ़ात के कार एक्सीडेंट सबबु थी ऐं उन वक़्तु संदसि उमिरि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 46 साल हुई। अल्बर्ट काम्यू जी वधीक हयात अगरि पढ़ी वञे त उनजे लाइ मार्केट में हींअर बि हिकिड़ो किताबु ॾाढो ज़बरदस्त किताबु मौजूदु आहे ऐं संदसि ज़िंदगीअ जा वाक़िया ऐं संदसि ज़िंदगी जहिड़े ॾुखियनि मरहलनि मां गुज़री उहो वाक़ई हिकिड़ो उत्साहींदड़ वाक़िया आहिनि। संदसि वाल साहब सां संदसि अमड़ उनखे कीअं पाले ऐं वॾो करे थी ऐं कहिड़ो कहिड़ो दौरु काटे ऐं हू इन लेवल ते पहुचे थो जो अॼु हू हिकु नोबल प्राइज़ याफ़्ता राइटर तौरु सुञातो वञे थो। त उनजी हयात अगरि अव्हांखे डिटेल में पढ़णी आहे त उनजे लाइ मार्केट में किताबु मौजूदु आहे। अफ़लातून खां वठी अल्बर्ट काम्यू ताईं, जेको रफ़ीक खोसो जो ऐं लिखियलु किताबु आहे ऐं तमामु ज़बरदस्त किताबु आहे जंहिंमें खोड़ सारियूं ॻाल्हियुनि जो उपटार थियलु आहे। द स्ट्रेंजर नावल ते ॻाल्हि कयूं त द स्ट्रेंजर नावल जेको असुलु फ्रेंच ॿोली जो आहे उहो 1942 ईस्वी में शाया थियो। फस्ट एडिशन जॾहिं हिन नावल जी आई त 4400 कापियूं हिन जूं कढियूं वयूं ऐं हेल ताईं उन किताब जूं 6 मिलियन कापियूं विकिरो थी चुकियूं आहिनि। द स्ट्रेंजर किताबु जेको मां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसो पिया, द स्ट्रेंजर किताबु इहो तक़रीबन 60 ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे हींअर ताईं, जंहिं मंझां सिंधी पिणु हिकु आहे ऐं सिंधी में बि इहो किताबु अची वियो आहे जेको पिणु मां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसंदो हींअर। द स्ट्रेंजर नावल जहिड़े तरीक़े सां पहिरीं ॻाल्हि करे आयुसि त असुलु फ्रेंच ॿोलीअ में शाया थियो हुयो 1942 में ऐं उनखां पोइ जॾहिं उन्हनि जो इंग्लिश में तर्जुमो कयो त ॿिनि नालनि सां थियो, हिकिड़ो द आउटसाइडर जे नाले सां ऐं ॿियो द स्ट्रेंजर जे नाले सां। उनजो हिकिड़ो तर्जुमो इंग्लैंड में थियो जेको द आउटसाइडर जे नाले सां मशहूरु आहे ऐं उनखां पोइ उनजो ॿियो तर्जुमो जेको थियो हुयो बाद में उहो अमेरिका में थियो हुयो जेको द स्ट्रेंजर जे नाले सां थियो। सभ खां पहिरीं जेको हिन जो तर्जुमो थियो हुयो उहो इंग्लैंड में थियो हुयो। जीअं त पहिरीं ॻाल्हि कईसीं त 1942 में हीअ किताबु शाया थियो हुयो फ्रेंच ॿोली में असुलु। उन खां पोइ 1946 ईस्वी में हिकिड़ो ब्रिटिश जो स्कॉलर स्टुअर्ट गिलबर्ट जंहिं हिन जो तर्जुमो द आउटसाइडर जे नाले सां अंग्रेज़ी में कयो। उन खां बाद में अॻिते हली करे जॾहिं 1988 वारो ॾहाको आयो त उन वक़्त में अमेरिका जो हिकिड़ो ट्रांसलेटर हुयो जंहिं उनखे तर्जुमो कयो जंहिंजो नालो हुयो मैथ्यू वार्ड। 1957 वारे ॾहाके में हिन नावल खे नोबल प्राइज़ इनाम ॾिनो वियो। हीअ नावल द स्ट्रेंजर सिंधी में 2 नालनि सां शाया थियलु आहे। हिकिड़ो जेको धारियो जे नाले सां रोशनी पब्लिकेशन जो पब्लिश थियलु आहे जंहिंजो मुतरजिम वलीराम विलब आहे। उनखां पोइ जो जेको तर्जुमो मार्केट में आयो उहो मोहतरम कुर्बान चना अजनबी जे नाले सां कयो। ऐं इतफ़ाक़ जी ॻाल्हि इहा आहे त इंग्लैंड में जेको द आउटसाइडर जो तर्जुमो थियो हुयो उहो रोशनी पब्लिकेशन तरफ़ां धारियो जे नाले सां पब्लिश थियलु आहे ऐं जेको अमेरिका में द स्ट्रेंजर जे नाले सां पब्लिश थियो हुयो उनजो अजनबी जे नाले सां पीकाक पब्लिकेशन शाया कयो आहे। हाणे अचूं था अजनबी नावल जी तरफ़। तव्हांजी स्क्रीन ते अचे पियो इहो नावल सिंधी में 2019 में शाया कयो वियो ऐं शेख अयाज़ मेले 21 डिसंबर ते 2019 में ही पधिरो कयो वियो। हिन नावल जा कुल सुफ़ा 136 आहिनि जंहिंमें सभ खां पहिरीं अर्पना जेका उन्हनि तारिक चन्ना जे नाव कई आहे, उनखां पोइ इदारे पारां कमर आफ्ताब अबड़ो कुझु ॻाल्हियूं लिखियूं आहिनि किताब में। हिन किताब जो महाग सिंध जी तमामु बहितरीनु शख़्सियत, आला शख़्सियत, अज़ीम शख़्सियत ऐं जंहिंजो को मिसाल न आहे बैदुल मसरूर साहब हिकिड़ी इनकलाबी शख़्सियत बि आहिनि। उन्हनि हिन किताब जो महाग लिखियो आहे त ऐं वाक़ई साराह जोॻो ऐं पढ़ण जोॻो महाग लिखियलु आहे। उनखां पोइ 2 अखर जेके अज़ीज़ लंजार सादो माण्हू ऊचो कम जे नाले सां लिखिया आहिनि ऐं चंद ॻाल्हियूं जेके पंहिंजे पारां मोहतरम कुर्बान चना लिखियूं आहिनि उहे बि हिन किताब में शामिल आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त तमामु जल्द
हिन किताब जो सेकेंड एडिशन बि मार्केट में अचण वारो आहे ऐं इहा बि हिकिड़ी हिन नावल जी ख़ुशूसियत आहे जो इंग्लिश सां गॾोगॾु सिंधीअ में बि हिन जूं एतिरियूं कापियूं विकिरो थी चुकियूं आहिनि जो पहिरीं एडिशन मुकमल तौर ते मार्केट मां हींअर ख़तमु थी चुकी आहे ऐं तमामु जल्द अवां सॼणनि जे हथनि में सेकेंड एडिशन बि हूंदी। ऐं सेकेंड एडिशन में बि कुझु दोस्त आहिनि जिन पंहिंजे तरफ़ां चंद ॿ अखर जेके लिखिया आहिनि ऐं उहे किताब में पिणु शामिलु कया विया आहिनि, जिन में अजनबी नावल ते हिकु नज़र जावेद पंवर ॿ अखर लिखिया आहिनि ऐं उनखां पोइ अजनबी सां वाक़फ़ियत राज़ अहमद शिराज़ जेके मूं पाण लिखिया आहिनि ऐं अज़ीम रुंजो साहब क़ुर्बान चन्ना जो प्यार मंझा कयल पोरियो जे नाले सां ॿ अखर इन किताब में सेकेंड एडिशन में जेके शामिलु कया विया आहिनि ऐं उनखां पोइ तर्जुमनि जी अहमियत ऐं अजनबी नावल जेको फ़राद जिलानी लिखियो आहे उहो बि हिन किताब में शामिलु आहे ऐं किताब जो न्यू कवर जेको आहे उहो बि तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था। उनखां अलावा सोशल मीडिया ते या अख़बारुनि रिसालनि मैगज़ीननि में बि खोड़ सारनि दोस्तनि हिन नावल ते तबसरा ऐं तजिया लिखिया आहिनि ऐं जिन में कुझु दोस्त आहिनि जिन जा मां नालो ज़रूरु खणंदुसि जिन तमामु सुठो कमु ऐं सुठी महिनत सुठी जाखोड़ कई आहे, तमामु सुठो तबसरो एनालिसिस कई आहे हिन नावल ते, जिन में परवेज़ कास्केली, अब्दुल करीम चन्ना, आशिक़ चांडियो, दुरेशवार सोलंगी, फारूक बुरडो, अली रज़ा काज़ी साहब ऐं जावेद पंवर इन्हनि पंहिंजा क़ीमती राया ऐं तजिया हिन किताब मुतलिक़ वंड कया आहिनि जेके सोशल मीडिया ते बि मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा उहे जिन जिन किताबनि में जिन जिन मैगज़ीननि में या रिसालनि में छपिया आहिनि उन्हनि में पिणु तव्हां पढ़ी सघो था। हीअ किताब ॿिनि भाङनि ते मुश्तमिल आहे। पहिरें भाङे में हिकिड़ी आम कहाणी हले थी ऐं ॿिए भाङे में उन ई किरदार ते जेके जहिड़ा वाक़िया उन सां पेश अचनि था उहे वाक़ई हिन नावल जी जान आहिनि ऐं हिन नावल जी सूंहं आहिनि ऐं उहे डायलॉग्स उहे मकालमाई हिन नावल खे अज़ीम बणाइनि था। नावल जो मरकज़ी किरदारु मोसियो जेको ज़िंदगीअ खे का अहमियत नथो ॾिए, कंहिं ख़ुशीअ खे महसूसु नथो करे, हू ज़िंदगीअ खे बेमक़सद बेमाना तौरु गुज़ारे थो ऐं हिकिड़ी लाशूरी ज़िंदगी गुज़ारे थो। मां नथो सम्झां त को मूंखे हिते कहाणी सॼी बयानु करणु घुरिजे, मां चंद मेन पॉइंट्स ते सिर्फ़ु ॻाल्हाईंदुसि। नावल जी शुरूआति थिए थी त मोसियो जेको हुन जो मरकज़ी किरदारु आहे उनखे हिकिड़ो टेलीग्राम मौसूलु थींदो आहे जंहिंमें संदसि वालदा जी वफ़ाती ख़बर हुनखे पवंदी आहे ऐं हू उनखां पोइ जनाज़े में शरीक बि थींदो आहे पर पंहिंजी माउ जो आख़िरी दीदार न कंदो आहे, हुनखां इनकार करे छॾींदो आहे। ॿिए ॾींहुं हू पंहिंजी संगतियाणीअ सां गॾु हिकिड़ी मज़ाहिया फिल्म ॾिसण जे लाइ वेंदो आहे ऐं वरी आम मामूल जे कमनि में लॻी वेंदो आहे। अॻिते हली करे कुझु अहिड़ा वाक़िया थियनि था जो हुनजे हथां हिकिड़ो क़तलु थी थो वञे ऐं उन ई क़तल जो मुक़दमो जेको हुन ते हले थो त उनखां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ पहलुअनि खां मुख़्तलिफ़ एंगल्स खां उनखे जॾहिं सुवाल कया था वञनि त ऐं बेरब्त सुवाल त उन में सॼो नावल जो जेको मज़ो आहे न उहो सॼो उन्हनि डायलॉग्स में उन मुक़दमे में समायल आहे। जेॾीमहिल या हू जेॾीमहिल जेल दौरान पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करे थो या पंहिंजो पाण खे वीचारे थो, सॼी उमिरि जॾहिं हू लाशोर में गुज़ारे अचे थो ऐं उनखां पोइ हू सोचणु लोचणु शुरू करे थो तॾहिं असुलु नावल जी जान ज़ाहिर थिए थी। असुलु ही नावल ॿिनि मरकज़ी तहरीकुनि जे असर हेठि लिखियो वियो आहे जंहिंमें सभ खां पहिरीं आहे एग्ज़िस्टेंशलिज़म जेकी इंग्लिश अदब जी हिकिड़ी मूवमेंट आहे, उनखां पोइ ॿी आहे एब्ज़र्डिज़म यानी बेमक़सद ज़िंदगी ऐं एग्ज़िस्टेंशलिज़म खे चयो वेंदो आहे वजूदियत। हाणे हिन ॻाल्हि ते तज़ाद मिलनि था जीअं अली अब्बास जलालपुरी पंहिंजे किताब रिवायत फ़लसफ़ा में लिखियो आहे त एग्ज़िस्टेंशलिज़म खे वजूदियत न चयो वञे छाकाणि वजूदियत लफ़्ज़ बींग जो तर्जुमो आहे ऐं एग्ज़िस्टेंशलिज़म खे मौजूदियत चयो वञे त वधीक बहितर रहंदो। बाक़ी एग्ज़िस्टेंशलिज़म खे सम्झण जे लाइ मार्केट में हाणे हिकिड़ो किताबु मुतारिफ़ थियो आहे वजूदियत जो फ़लसफ़ो जंहिंजो लेखक नवीद संदीलो साहब आहिनि। एग्ज़िस्टेंशलिज़म जो अगरि जे मुख़्तलिफ़ तारुफ़ कयो वञे त ईअं चइबो त ही अदब जी हिकिड़ी अहिड़ी तहरीक हुई जेका फ़र्द जी इनफ़रादियत आज़ादी ऐं चूंड ते ज़ोर ॾिए थी। हीअ तहरीक 19वीं सदीअ जे विच खां आख़िर ताईं शुरू थी ऐं 20वीं सदीअ जे विच दौरान हीअ पंहिंजे उरूज ते पहुती। एब्ज़र्डिज़म खे ॾिसिजे त ही अक्सर करे नज़मनि नावलनि कहाणियुनि फिल्मुनि ऐं ड्रामनि जो हिसो आहे
जेका किरदार जे ज़ाती तजुर्बनि ते मुश्तमिल हूंदी आहे, जंहिंमें ज़िंदगी जो को मक़सदु नज़र न ईंदो आहे, ज़िंदगी जो को मक़सदु न हूंदो आहे। एब्ज़र्टिज़म में जेकी जेकी मशहूरु किताब थी गुज़रिया आहिनि, उन्हनि मां चंद किताब, उन्हनि जा नाला, उन्हनि जे राइटरनि जा नाला ऐं गॾोगॾु उन्हनि सां तस्वीर अवां सां वंड कयां पियो। एब्ज़र्टिज़म जे लाइ जेको मशहूरु किताबु हिकिड़ो आहे, उहो आहे द ओवरकोट एंड अदर स्टोरीज़, जंहिंजो मुसनिफ़ आहे निकोलई गोगल। हुन खां पोइ द प्लेग जेको अल्बर्ट काम्यू जो लिखियलु आहे, वेटिंग फॉर गॉडॉट सैमुअल बकेट जो लिखियलु आहे, द ट्रायल फ्रांस काफ्का, द मिथ ऑफ सिसिपस अल्बर्ट काम्यू, ऐं आख़िरी आहे द हैप्पी डेथ बाय अल्बर्ट काम्यू, जेको हाणे ताज़ो सिंधी में बि तर्जुमो थी चुको आहे। ख़ुशगवार मौत जे नाले सां सफलता पब्लिकेशन हुनखे पब्लिश कयो आहे। एग्ज़िस्टेंशलिज़म मूवमेंट में जेके मशहूरु किताब लिखिया विया आहे, जिन में सर फ़हरिस्त बीइंग एंड नथिंगनेस अची वञे थो। उन खां पोइ अचे थो मैन सर्च फॉर मीनिंग, जेको मूं वटि हींअर लाइब्रेरी में मौजूदु आहे, जेको विक्टर फ्रैंकल जो लिखियलु आहे। हुन खां पोइ आहे द कैम्ब्रिज कंपेनियन टू एग्ज़िस्टेंशलिज़म, द मिथ ऑफ सिसिपस अल्बर्ट काम्यू जो किताब। हिन किताब जो नालो द स्ट्रेंजर छो रखियो वियो? घणा माण्हू इहो सवालु कंदा आहिनि त आख़िर अजनबी या धारियो या स्ट्रेंजर हिन खे छो थो चयो वञे। त जॾहिं नाविल असां पढ़ंदासीं त असांखे ख़बर पए थी त जेको मेन मर्कज़ी किरदारु जेको आहे हिन किताब जो, उहो दुनिया जहान खां एतिरो अणवाक़िफ़, एतिरो लाशोर में ज़िंदगी गुज़ारे थो जो हुनखे ईअं भाइबो आहे ॼण आउं हिन दुनिया जो आहियां ई कोन। इन जे करे शायदि राइटर हिन जो नालो द स्ट्रेंजर रखियो हुजे। ऐं हिन किरदार जो हिकिड़ो डायलॉग जेको मूंखे ज़हन में अॼु बि गूंजंदो रहंदो आहे, ऐं बार बार मुंहिंजे ज़हन में जॾहिं बि द स्ट्रेंजर जो नालो ईंदो आहे त उहो सिट, उहो डायलॉग, उहो मकालमो मुंहिंजे दिमाग़ में ज़रूरु ईंदो आहे। जेको कुझु हिन रीति आहे त दुनिया जे हिन ॻोल्हे ते रहंदड़ हर हिकु इंसान खे मौत जी सज़ा मिलियल आहे। छा त कमाल जो फ़लसफ़ो इन सिट जे पुठियां आहे। ऐं कॾहिं कॾहिं मूंखे ईअं बि लॻंदो आहे त शायदि इहा हिकु लाइन, छो त ईअं ई थींदो आहे कॾहिं कॾहिं कंहिं राइटर जी का हिकु लाइन, जीअं शेक्सपियर जी आहे टू बी आर नॉट टू बी, या हेमिंगवे खे सिर्फ़ु हिकु सिट जे करे नोबल प्राइज़ मिलियो हुयो। थी सघे त अल्बर्ट काम्यू खे बि संदसि इन सिट जे करे ही नोबल प्राइज़ मिलियो हुजे। मां हिन किरदार खे ॾाढो सपोर्ट कंदो आहियां। माण्हू चवंदा आहिनि त ही हिकिड़ो अहसास खां ख़ाली शख़्स हुयो, जंहिंखे कंहिंजे मौत जो को फ़र्क़ु न पियो पवे। संदसि मां वफ़ात करे वेई त हुन को घोड़ो न ॻाढ़ियो ऐं हुनजो आख़िरी दीदार बि न कयो। त मां उन दलील में इहो चवंदो आहियां त चंद सालनि खां पोइ बि जेका शइ एक्सेप्ट करणी आहे, जेका शइ क़बूलणी आहे, त उनखे माण्हू हींअर ई छो न अपनाए। त हिन मेन किरदार वटि इहा सलाहियत आहे जो हू ऑन द स्पॉट शयुनि खे एक्सेप्ट करे वठे थो ऐं शयुनि खे क़बूले वठे थो। नाविल जे ॿियनि खोड़ सारनि पहलुनि ते ॻाल्हाइण जे लाइ घणो कुझु आहे, पर वीडियो तमामु वॾी थी वेंदी, इन जे करे इजाज़त वठंदासीं। ऐं इनशाला नेक्स्ट टाइम वरी कोशिशि कबी त कंहिं ॿिए नाविल ते या इन नाविल ते उन जे जुज़नि ते ॻाल्हायो वञे। जीअं नाविल लिखण जे लाइ कुझु जुज़ा इस्तेमालु थींदा आहिनि, जेके इंग्लिश में असां एलिमेंट्स ऑफ स्टोरी या एलिमेंट्स ऑफ फिक्शन चवंदा आहियूं। त उन्हनि ते बि इनशाला कॾहिं गुफ़्तगू कबी, जिन में प्लाट, मकालमा, असलूब, डिक्शन, मरकज़ी ख़्याल ऐं थीम, खोड़ सारियूं ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि। इनशाला वरी गॾु रहंदासीं। जुड़िया रहो, शाला आबाद रहो।